ऐं पोइ वक़्त जे उन्हनि सालनि मां हिकिड़ो साल अहिड़ो साल बि बणिजी आयो जॾहिं फौजा जवान हुई ऐं संस बाबल नथू सुमरे मुंहिंजो संग खरासर वेझो ॻोठ आधी गांव में निमरे सुमरे नाले हिकिड़े छोकिरे खे ॾेई छॾियो। ऐं पोइ हिकिड़ी सदा मलूक शाम में टने मोहम्मद ख़ान मां फौजा जी बारात आधी गांव जे पटन ॾांहुं रवानी थी वई। सामणी जे उन सदा मलूक मुंद में फौजा जी थर जो ॻोठ वसायो हो ऐं नगर जे मोरन हुन जे आजा में गीत जूं ॻारिया हुआ। आधी गांव जे पटन ते हुन जा ॾींहं कीअं गुज़रिया उहो त काइनात हणी ॼाणे थो, पर साल खां पोइ वक़्तु हिकिड़ो अहिड़ो छा लहियो जे फौजा ऐं निमरे जे विच में इख़्तिलाफ़ वधी वण थी विया ऐं नेठि हिकु सदा सुहिणी आवाज़ ऐं सदा सुहिणी सूरत वारी फौजा खे संदसि अणपढ़ियल वर निमरे ख़ान सुमरे इहो चई तलाक ॾेई छॾियो त तूं पंहिंजे माइटनि हली वञ ऐं आऊं ॿी शादी कयां थो। ऐं पोइ फौजा हमेशह लाइ थर भिटुनि खे ख़ैराबाद चई वरी अची टंडे मोहम्मद ख़ान जा पण वसाया। फौजा अॻे ई हसास तबियत ऐं दर्द वारी दिलि रखंदड़ हुई ऐं वरी संसि ज़िंदगी जे चोले ते अहिड़ो दाग़ लॻण सां वेतर फिराकनि जा फट वधी विया ऐं पोइ हुन उस्ताद ग़ुलाम हुसैन कलेरी खां संगीत जे सुरनि जी सिखिया वठी पंहिंजे अंदर जे दर्द खे माठो करण लाइ जॾहिं रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां इहो गीत ॻायो त बेक़दरा क़द्र न कयड़ी को त रेठाई आवाज़ जे लहरुनि आधार फौजा जे आवाज़ जो सर साणे वासियुनि जे समय छा किरोड़े दिलनि में घर ठाहे वियो ऐं पोइ फौजा जी गुरबत जा ॾींहं ख़तमु थी विया ऐं क़िस्मतुनि जे मथे ते अणगणिया सोना ताज रखी छॾिया। ऐं पोइ सोचे सम्झी फौजा टंडे मोहम्मद ख़ान जे नौजवान हाजी मिस्री सठियो खे पंहिंजो जीवन साथी बनाए छॾियो। महफ़िलूं मचंदियूं रहियूं, सुर सरजंदा रहिया ऐं फौजा जो आवाज़ झरझंग गूंजंदो रहियो। ऐं पोइ हिकिड़े साल वक़्तु फौजा लाइ ॿारूं खणी आयो ऐं उनजी झोली में हिकिड़ी मुखड़ी खुली पई। फौजा पंहिंजी धीअ ते किरन नालो रखियो। नंढी किरन जॾहिं 6 सालनि जी थी वई त कोयल जहिड़ो आवाज़ ऐं ॿाबी जहिड़ी ॿोली रखंदड़ फौजा सुमरो गुर्दनि जी तकलीफ़ वधण करे बिस्तरे भेड़ी थी वई। ऐं उन साल 4 सेप्टेम्बर 2002 ते अरबा जी शाम रोशन जे शहर कराची में हुन इहो चई पंहिंजूं अखियूं हमेशह लाइ बंदि करे छॾियूं त बसि तुंहिंजी ख़ुशी ख़ातिर जानी अॼु तुंहिंजी दुनिया छॾियो पई वञा, तूं पंहिंजनि सां आबाद हुजे, तोखे दुआ ई पछाड़ी ॾियो थी वञा। टने मोहम्मद ख़ान खां 1 किलोमीटर ओलह तरफ़ औलिया बुरहान शाह जे मिटी में मदफून मरहूम फौजा सुमरो जे मज़ार ते अलाए त किथां खां संस परस्तार अॼु बि कुल पढ़ी गुल रखण अचनि था ऐं अॼु बि संस गीत जॾहिं खारासर ऐं आधी गाम जे पटनि ते हवाउनि में बिखण लॻनि था त हुनजूं सर्तियूं फौजा करे सुरकनि थियूं। फौजा जे ॻोठ जा वण फौजा खे सारिनि था, उहे पद पुकारनि था जिथे हुन रातियूं गुज़ारियूं, जिथे हुन ट्रैक ॾिना। काश अॼु फौजा उते न आहे, रुॻो जूं यादूं आहिनि, काश अॼु फौजा उते न आहे।